तो ही कणिया साम्हूं सौदागर साईं ॻाल्हि कंदा आहिनि त साम्हूं नाले हिकिड़ो सौदागर कंहिं विलायत में रहंदो हो। वॾो सौदागर हूंदो हो जंहिंखे ॿ जवान पुट हुआ। ॿिन्हिनि जी शादी कयल हुई, पर जेका नंढो पुट हो उन जी ज़ाल तमामु सुहिणी हुई, जंहिंजी सूंहं जी हाक मुल्कां मुल्क पकड़ियल हुई। ही ॿई ज़ाल मुड़ुस बि हिक ॿिए जी अखियुनि जे तारनि वांगुरु हूंदा हुआ, हिक ॿिए खां जुदा न थी सघंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं साम्हूं सौदागर पंहिंजे ॿिन्हिनि पुटनि खे सॾाए चयो, ॿिन्हिनि पुटनि खे घुराए चयईं त बाबा अल्लाह जे फज़ल करम सां पंहिंजे घर में माल मिल्कियत सभु कुझु आहे, धन दौलत माल मिल्कियत सभु कुझु आहे, एतिरी क़दर जो अव्हां जी सॼी जुमार लाइ काफ़ी आहे, पर तॾहिं बि खाधे खूह खुटी वञनि, खाइण सां त खूह बि खुटी था वञनि। तंहिं करे मुंहिंजी सलाह आहे, मां तव्हांखे ॿिन्हिनि खे सलाह ॾियां थो का अहिड़ी कारोबार शुरू कयो जंहिं मां कुझु फ़ाइदो बि थिए। उहा ॻाल्हि ॿुधी नंढे पुट दिलि में ख़्यालु कयो त बाबो सच थो चवे। सो हिकदमि 12 घोराब खतूरी सां भराए ॾूरां मुल्क ॾांहुं वापार लाइ रवानो थियो। हीउ ओरींदो अकलींदो कुझु ॾींहं जे सफ़र खां पोइ हिन जे घोराबनि वञी कंहिं मुल्क जे किनारे सां लंगर हयूं। उन मुल्क जे बादशाह खे जो ख़बर पई त के जहाज़ खतूरी सां भरिजी आया आहिनि, सो पंहिंजे वज़ीर खे मोकिलियईं, जहाज़ अंडे पंहिंजे वज़ीर खे मोकिलियईं त सौदो करे अच। जॾहिं ॿई धुरियूं वापार में ठही आयूं तॾहिं सौदागर ज़ादो उहे सभु जहाज़ खतूरी सां बादशाह खे विकिरो करे पंहिंजे मुल्क मोटियो। जीअं त हिन वापार मां तमामु घणो नफ़ो थियो हुअसि, तंहिं करे ॾाढो ख़ुशि थी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवानो थियो। होॾां हिकिड़ो देव हो जंहिंजी नंढे सौदागर ज़ादे जी ज़ाल सां कंहिं तरह ॾिसी वरिती हुई, उन ते आशिक़ थी पियो। तंहिंजो ॾिठो त हींअर सौदागर ज़ादो कोन्हे, सो हिकिड़े ॾींहुं वॼाए वठी फ़क़ीरनि जो वेस करे सिधो अची साम्हूं सौदागर जे दर ते सदा हईं। अची दरवाज़े ते सदा हईं। नंढे सौदागर ज़ादे जी ज़ाल फ़क़ीर जी सदा ॿुधी जीअं ख़ैरात ॾियण लाइ ॿाहिरि निकिती, तीअं देह छा कयो वॼाए वठी हिन खे खणी उॾामी वियो। जॾहिं सौदागर ज़ादो ॾूरां मुल्क खां पंहिंजे घर मोटी आयो तॾहिं ख़बर पियसि संदसि ज़ाल त को देह खणी वियो आहे। उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो परेशान थी वियो, विसविसा में पइजी वियो। नेठि नौकरनि चाकरनि खां पुछा गुछा कयईं, पंहिंजे नौकरनि खां पुछा कयईं त कंहिं देह खे ॾिठो त कहिड़े पासे वियो। नौकरनि हिन खे पार पता ॾिना। पोइ हिन जवान बि घोड़े ते चढ़ी वठी खणी ओॾां रुख कयईं। इहो ओरींदो अकलींदो कुझु ॾींहं जे पंध खां पोइ हिकिड़े ॾींहुं हिकिड़े बाग़ में अची पहुतो। काफ़ी ॾींहंनि जे पंधनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं हिकु बाग़ में अची पहुतो, ॾिसे त बाग़ सॼो सुको पियो आहे। हिकिड़ो सामी फ़क़ीर आहे जेको निंड में अलूट में सुतो पियो आहे। हिन छा कयो जो घोड़े तां लही थक भञई, पोइ हुन बाग़ में रही पियो। मजाण फ़क़ीर को 6 महीना सुम्हंदो हो ऐं 6 महीना जाॻंदो हो। सौदागर ज़ादे बि ॾिठो त ख़ुदा जे पारां जेकॾहिं सवलो ईअं हूंदी त फ़क़ीर जे हितां मुड़ी का मदद थींदी, सो वेही हिन जे जाॻण जो इंतज़ारु करणु लॻो। उहो ॾींहं जो बाग़ में महिनत कंदो हो ऐं राति जो उते ई आराम कंदो हो। हुन बाग़ में राति जो आराम कंदो हो, ॾींहं जो बाग़ खे पाणी ॾींदो हो। थोरे घणे ॾींहं बाद बाग़ सॼो साओ थी वियो, पर सामी फ़क़ीर अञा निंड मां न जाॻियो। जॾहिं पूरा 5 महीना गुज़रिया
तॾहिं हिकिड़े ॾींहुं स्वामी फ़क़ीर निंड मां सुजाॻ थियो। उन बाग़ में सुतल स्वामी फ़क़ीर निंड मां सुजाॻ थियो, ॾिसे त मार सॼो बाग़ साओ थी पियो आहे। ॾाढा गुल फुल मेवा वग़ैरह बीठा आहिनि। एतिरे में सौदागर ज़ादो बि अची उन स्वामी फ़क़ीरनि जे पेरनि ते किरियो। स्वामी फ़क़ीर दुआ करे चयसि, बचा तूं को ॾाढो साथ मुंद थो ॾिसजांइ। हीउ सुकल बाग़ तुंहिंजी महिनत सां साओ थी पियो। हाणे ॿुधा त तूं हिते कहिड़े कम सां आयो आहीं। उते सौदागर ज़ादो सॼी हाल करे ॿुधायुसि। स्वामी फ़क़ीर खे सॼी हक़ीक़त ॿुधाईं। चई, फ़क़ीर साईं, मुंहिंजी ज़ाल कंहिं देह खणी वियो, हाणे मुंहिंजी का मदद कर। स्वामी फ़क़ीर सॼो अहवालु ॿुधी चयसि, बचा दिलि जा कर, ख़ुदा घुरियो आहे त सभु सणाई थींदी। हाणे अॻिते मुंहिंजो वॾो भाउ वेठो आहे, तोखे उन ॾांहुं निशानी ॾियां थो, उहो तुंहिंजो मदद कंदो। सौदागर ज़ादो उहा निशानी वठी उथी पंधु पियो। सौदागर ज़ादो थोरे घणे ॾींहंनि बाद होरींदो हकलींदो अची हिकिड़े बाग़ में पहुतो। ॾिसे त उहो बाग़ बि सॼो सुको पियो आहे। ॿियो बाग़ बि सॼो सुको पियो आहे। हिकिड़ी झूपड़ी आहे जंहिंमें स्वामी फ़क़ीर सुतो पियो आहे। हिन खे पक थी उहो हिन स्वामी फ़क़ीर जो भाउ आहे। साॻे तरह वरी बि ॿी भाउ खे पाणी ॾियणु लॻो। थोरे घणे ॾींहंनि बाद उहो बाग़ बि साओ थी वियो। स्वामी फ़क़ीर जे सुजाॻ थियण जो इंतज़ारु करणु लॻो। आख़िर हिकिड़े ॾींहुं उहो फ़क़ीर सुजाॻ थियो। बाग़ खे साओ ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। उते सौदागर ज़ादो बि वञी स्वामी फ़क़ीर खे ॾाढी अदब सां मुलाक़ात कई। फ़क़ीर चयसि, बचा आउं तुंहिंजी महिनत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां। हाणे ॿुधा त तूं कहिड़े कम सां आयो आहीं। सौदागर ज़ादे हिन खे स्वामी फ़क़ीर वारी निशानी ॾिनई, समूरी अहवाल खां वाक़िफ़ कयो। स्वामी फ़क़ीर उहो अहवालु ॿुधी चयसि, मूंखे बराबरि उन देह जी ख़बर आहे, पर उहो तमामु ख़राबु देव आहे। उन सां हथु अटकाइणु सुठो न आहे। पर तूं मुंहिंजे भाउ जी निशानी खणी आयो आहीं, तंहिं सवा मुंहिंजी बि ख़िदमत कई अथई। हिन बाग़ खे सॼो साओ कयो अथई। तंहिं करे हाणे हीअं कर जो मूं वटि तूं 12 महीना रही पओ, जो तोखे कुझु सेखारणो अथमि। तंहिंखां पोइ तोखे ओॾां रवानो कंदुसि। सौदागर ज़ादो उहो ॿुधी उते वेही रहियो। स्वामी फ़क़ीर हिन खे रोज़ कुझु न कुझु सेखारींदो रहियो। जॾहिं पूरा 12 महीना थिया, उन स्वामी फ़क़ीर वटि सौदागर खे जॾहिं पूरा 12 महीना थिया, तॾहिं हिकु ॾींहुं स्वामी फ़क़ीर हिन खे घुराए चयो। सौदागर खे घुराए चई, पुट हीअं कर जो तूं हीउ सिधो रस्तो वठी हलिजां। अॻिते वेंदे त उत्तर तरफ़ हिकिड़े घटी नज़र ईंदी। उते हिकिड़ो लोहार वेठो आहे जेको तोखे 3 किला ठाहे ॾींदो। पोइ इहे 3 किला वठी तूं ओभरंदे तरफ़ हलियो वञ। कुझु पंध खां पोइ अॻियां हिकिड़ो सोनो मालात नज़र ईंदई। उते पहुची 2 किला हेठि हणिजां ऐं 3 किलो दरवाज़े ते हणिजां त दरवाज़ो खुली पवंदो। अंदरि वेंदे त उते तोखे हिकिड़ी ज़ाल सुतल नज़र ईंदी। पोइ जेका हक़ीक़त करणी हुजे उन सां कजां। हीउ उहो ॾस पता यादि करे स्वामी फ़क़ीर जो ॾस पतो यादि करे स्वामी फ़क़ीर खां मोकिलाए ओॾां रवानो थियो। इहो होरींदो हकलींदो वेला वक़्तु काटींदे थोरे घणे ॾींहं खां पोइ ही उन लोहार वटि अची पहुतो, जंहिंजो स्वामी फ़क़ीर हिन खे ॾस ॾिनो। जंहिंखां ही 3 किला ठाराए अची उन मालात वटि पहुतो। जॾहिं ही मालात वटि पहुतो तॾहिं देह खे ख़बर पइजी वियो। त यकदमि को मंत्र पढ़ी खणी मथसि छूकारियो त हू वीचारो उते जो उते पिंड पाइण बणिजी पियो। होॾां जॾहिं वॾे भाउ ॾिठो त नंढो भाउ अञा कोन मरियो, तॾहिं सही संभरी भाउ जे ॻोल्हा में रवानो थियो। हू ॿेड़े तरह
सामी फ़क़ीर वारे बाग वटां थियो। लोहार खां किला घड़ाए अची मालात वटि पहुतो। दे वरी बि ख़बर पइजी वई ते हिन खे बि भाणस वांगुरु पिंड पाइण करे छॾियो। होॾां थोरे घणे ॾींहंनि खां पोइ वॾे सौदागर खे पुट ॼाओ, जंहिंजो नालो अमीर हमज़ो बहादुर रखियऊं। अमीर हमज़ो बहादुर अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि अची जवान थियो। जॾहिं हिन खे पंहिंजे पीउ ऐं चाचे जी ख़बर पई तॾहिं हीउ जवान बि सही संभरी उन्हनि जे पोयां रवानो थियो। पहिरां हिन खे बि सामी फ़क़ीर गॾियो, जंहिं हिन खे निशानी ॾेई पंहिंजे वॾे भाउ ॾे मोकिलियो। उन वरी साॻे तरह लोहार जो ॾस ॾेई छॾियुसि। हीउ जवान बि उतां सिधो आयो लोहार वटि। उन खां 3 किला वठी सिधो अची देह जे मालात वटि पहुतो, जंहिंजो सामी फ़क़ीर हिन खे ॾस ॾिनो। जॾहिं मालात खां अञा परे हो तॾहिं उते जो उते लिकी वेही रहियो त भली देह मालात खां ॿाहिरि निकिरे। जॾहिं घणे देरि खां पोइ देह ॿाहिरि वेंदो ॾिठईं तॾहिं ही माठ मीठ करे सिधो आयो मालात जे दर ते ऐं सामी फ़क़ीर जे चवण मूजिबि 2 किला हेठि हईं ऐं 3 दर ते त हिकदमि दरवाज़ो खुली पियो। हिन ॾिठो त बराबरि अंदरि हिकिड़ी माई वेठी आहे। उहा हक़ीक़त में नंढी सौदागर जी ज़ाल हुई जेका देह खणी आयो हो। अमीर हमज़ो बहादुर वधी वञे हिन खे बि पहिरें पियो समूरी हक़ीक़त करे ॿुधाईंसि। सौदागर ज़ादे जी ज़ाल हमज़े बहादुर खे भांकुर पाए अची रोअण में पई, चवण लॻसि तूं हिते मौत जे मुंहं में आयो आहीं। चङो ईअं आहे तूं देह जे अचण खां अॻु में मोटी वञ। पर हमज़े बहादुर दिलि जा ॾिनसि, पंहिंजी चाची खे दिलि जा ॾिनई। चाची तूं को ॿोलको न कर, ऐं ख़ुदा जे फज़ल सां हिन मुज़ी देह खे मारे तोखे आज़ादु कराईंदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे जो तूं देह खां कंहिं अटकल सां पुछ संदसि साह किथे रखियल आहे, पोइ आउं पाणी तो पुछियांसि। ईअं चई ही वरी वञी साॻे हंधि लिकी वेठो। जॾहिं राति जो देह मोटी मालात में आयो तॾहिं ॾिसी त सौदागर ज़ादे जी ज़ाल वेठी रोए। सो ॾाढी वीचार में पइजी वियो। नेठि पुछियईं ख़ैर त आहे जो तूं वेठी रोईं। तॾहिं सौदागर जी ज़ाल चयुसि देह खे चई मूं अॼु ख़्वाब में ॾिठो आहे। अॼु अहिड़ो ख़्वाब मूं ॾिठो आहे त तोखे कंहिं आदमज़ाद मारे छॾियो आहे। तंहिं करे रोआं थी, ख़ुदा ख़ैर करे, न त तोखां पोइ मुंहिंजो कहिड़ो हशर थींदो। देह उहा ॻाल्हि ॿुधी खिली जवाबु ॾिनसि, तूं चरी आहीं जो एतिरो फ़िकिर थो करीं। मुंहिंजो साह हिकिड़े तोते में आहे जेको हिकिड़े पिंजरे में बंदि थी ॿाहिरि टंगियो पियो आहे। उन ॻाल्हि जी कंहिं ॿनी बशर खे का ख़बर ई कोन्हे त पोइ मूंखे कीअं मारींदा। तंहिं करे तूं कंहिं बि क़िस्म जी उल्को न कर। सौदागर ज़ादे जी ज़ाल उहो ॿुधी माठ करे सुम्ही रहियो। जॾहिं सुबुह थियो देह शिकार करण लाइ रवानो थी वियो। तॾहिं हमज़ो बहादुर बि उतां निकिरी सिधो मालात में आयो। अची हिन खां अहवाल पुछियईं, पंहिंजी चाची खां समूरो हक़ीक़त पुछियईं, जंहिं समूरो अहवाल करे ॿुधाईं। हिन बि जवान न का कई हुम न का कई तुम, सिधो वञी तोते जो पिंजरो लाहीं, उन मां तोतो कढी खणी हथ में कयईं। होॾां तोतो मुठ में बंदि थी वियो त होॾां देह जी साह मुंझण लॻो, देह जी साह घुटिजण लॻो। यकदमि मींहुं वाह करे अची मालात वटि पहुतो। ॾिठईं त पिंजरो ख़ाली आहे, सो सम्झी वियो त मौत अची सिर सां लॻियल आहे। तॾहिं सौदागर ज़ादे खे मिनथूं करण लॻो, चयईं मजाण तूं हमज़ो बहादुर आहीं। हमज़े बहादुर चयुसि सही सुञातो अथई, पर जेतिरा माण्हू पिंड पाइण तूं कया अथई उन्हनि सभिनि खे असुल हालत में कर त पोइ जीअंदान मिलंदई।
ते यकदम मंत्र पढ़ी शू करियो त सभई माण्हू असुली हालत में थी विया। पोइ हमज़े बहादुर वठी जो तोते खे निपुड़ियो। तोतो उते जो उते मरी वियो, जंहिंसां गॾु देव मरी वियो। पोइ हमज़े बहादुर पंहिंजे पीउ ऐं चाचीअ सां मिलियो, पंहिंजी चाची खे बंद मां कढी चाचे जे हवाले कयईं ऐं सभु ख़ुशि थी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। कल्ह ॾिठा हुआसीं त ॾाढो ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।